अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। छा अचण वारे एपिसोडनि में अञा दुश्मनी मुराद जी यको हल्दी रहंदी मंसूर खान सां? छा जेको आहे रहज़न पंहिंजे साज़िशन में कामयाबु थी वेंदो अॻिते हली, या वरी जेको आहे शानवाद खान पोइ कॾहिं जेको आहे न पधिरो थींदो, साफ़ ज़ाहिर थी वेंदो त हीअ सभु कम मुंहिंजा आहिनि? इहा सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे शाहिद खुसो विलाक यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾींदा ऐं लाइक शेयर भी करे छॾींदा ऐं बेल आइकन खे आल ते कंदा। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त शानवाद खान सभिनी जे अॻियां ज़ाहिर थींदो तमामु जल्द। सॼा करतूत जेकियूं जहिड़ा दुश्मनियूं वधायूं आहिनि, अंदरूनी वार कराया आहिनि, उन कराया आहिनि, तमामु जल्द ज़ाहिर थींदो। ऐं होॾां मंसूर खान बि इन कोशिशि में आहे त इहो दुश्मन ज़ाहिर थिए ऐं बिल्कुलु ज़ाहिर थींदो। ऐं होॾां जेको आहे मंसूर खान ऐं तव्हांखे ॾिसिजो तव्हां त अचण वारे एपिसोडनि में सभिनी खे ठाव कराए भाकुर पाराईंदो। इहे 3 खां 4 स्पेल में इहे सीन ईंदा, आख़िरी स्पेल में। ऐं होॾां रहज़न बि बाद में मंसूर खान खे सम्झी ईंदो त हीउ सचो माण्हू आहे ऐं शानवाद खान ही सही माण्हू न आहे, ऐं सभई सम्झी वेंदा आहिस्ता आहिस्ता। पोइ शानवाद खान जी इज़त घटिजी वेंदी, शानवाद खान जे लाइ मुसीबतूं दरवाज़ा खड़काईंदियूं। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन नंढड़े वीडियो खे ऐं वॾी अपडेट खे, जीअं बर वक़्तु ॿी अपडेट बि तव्हांखे मिलंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।